सिंध जे घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे। पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं कलम 144 लागू कयो वियो। ॿियल सवारी ते 9 ऐं 10 मुहर्रम ते पाबंदियूं हूंदी। पहिरें खां 10 मुहर्रम ताईं हथियार खणी हलण ते बि पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। चिड़ ॾियारींदड़ वॉल चॉकिंग पोस्टर बैनर हणण ते बि पाबंदी हूंदी। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे। पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं कलम 144 लागू कयो वियो। ॿियल सवारी ते 9 ऐं 10 मुहर्रम ते पाबंदी हूंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां वासी जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ फरा जी, बिल्कुल सिंध जे घरू खाते पारां 144 कलम जेको आहे पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं लगायो वियो आहे। 144 कलम में जेको आहे सो 9 ऐं 10 मुहर्रम ते जेको आहे ॿियल सवारी ते पिणु पाबंदी लॻाई वई आहे। ऐं हीअ जेकी पाबंदी आहे उहा 9 ऐं 10 जी जेको आहे ॾींहंनि में हूंदी। उनजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। ऐं चिड़ ॾियाराईंदड़ जेकी वक्री वाल चेकिंग आहे, पोस्टर आहिनि, बैनर हणण ते बि पाबंदी हूंदी आहे। हथियार खणण ते पिणु 144 कलम लॻायो वियो आहे। जेकी बि हथियारनि जी नुमाइश कंदो उन्हनि ख़िलाफ़ ई जेको आहे कानूनी कार्रवाई थींदी। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे बुज़ुर्ग शहरनि खे जेको आहे बेल सवारी जी सहूलियत आहे। लेडीज़ उहा उन त जेको आहे उन्हनि खे इस्तस्ना आहे। ऐं हीअ घरू खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पोइ पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं 144 कलम लागू कयो वियो आहे। ठीकु आहे आमिर सुप्रो, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।